रोशनी जे शहर कराची मां शमीम सुमरो जा एहसास नसरी नज़म अवां जी नज़र। कल्ह बरसात जी हरकणी मूं लाइ तुंहिंजी यादि खणी आई हुई। मुंहिंजूं भिन लखियूं तुंहिंजी ओसीड़े में ई रहियूं। ॿ माड़ तां घर जे कमरे जे रस्ते तरफ़ वारी दरी खोले मंज़र ॾिसण कारण केतिरा ई पोरियत रेड़े ते पियल सब्जी फ्रूट खे ॾिसंदा रहिया, छो जो वक़्त खां अॻु विकिरो न थियणु मज़दूरनि जे बचनि लाइ मानीअ जो वेलो। मींहुं खाई वियो, हिकु पोढ़ो पोरियत अखियूं आलियूं रूमाल सां उघी आसमान खे निहारणु लॻो। राज़ खां कुझु पुछण लाइ मूंखे तूं यादि घणो अचणु लॻे, छो त तुंहिंजो झूपो बि झुरियल ऐं तुंहिंजी रोज़ीअ जी परवाह थियणु लॻी, छो त नवनि भेनरनि खे पालण लाइ घर में पोरियत हिकिड़ो तूं ई त आहीं।